अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। सिंध हुकूमत पारां कच्ची में धाड़ेलनि खिलाफ़ अॼु खां ग्रैंड ऑपरेशन शुरू करण जो ऐलान। सूबाई घर वज़ीर जावसल अंजार चयो आहे त कच्ची में अॼु खां वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पाण खे वॾो चैंपियन समझंदड़ धाड़ेलनि खिलाफ़ बेरहमानियूं कार्रवाइयूं कंदासीं। ऑपरेशन में फिलहाल फौज जी ज़रूरत न आहे। पंजाब पुलिस खां मदद वरिती वेंदी। सखर में आईडी सिंध सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई घर वज़ीर वधीक चयो आहे त धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन में रेंजर्स सिंध पुलिस सां गॾु हूंदी। हथियार फिटा कंदड़ ॾोहारियुनि खे मौक़ो ॾिनो वेंदो। केसनि खे मुंहुं ॾींदा। सूबे में हिन वक़्तु किथे बि हिफ़ाज़ती कार्रवाई नथी हले। सीनियर सूबाई वज़ीर शहरजरी इनाम अहमद चयो आहे त पीटीआई पंहिंजे कारकुननि खे गार गंद खां सवाइ कुझु नाहे सेखारियो। पीटीआई जे तर्ज़ सियासत ते एतिराज़ आहिनि। सिंध मेहमान नवाज़नि जी धरती आहे। केपीके जे वॾे वज़ीर खे सिंध में वेलकम कंदासीं। वॾे वज़ीर वारी हैसियत में खेसि प्रोटोकॉल ॾिनो वेंदो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सीनियर वज़ीर शहरजरी इनाम अहमद चयो त सिंध सरकार हर शोबे में तारीख़ी कमु कयो आहे। सिहत जे शोबे में इनकलाबी कम थिया आहिनि। सिंध जे अस्पतालनि में को बि सुञाणप कार्ड या डोमिसाइल ॾिसी इलाज न पियो थिए। सिंध में पूरे मुल्क जे मरीज़नि जो लखे रुपयनि जो इलाज मुफ़्त थिए पियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु बि कारोबार में मुस्बत रुझान। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1700 खां वधीक पॉइंटनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,86,000 पॉइंटनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त अपोजिशन सां ॻाल्हाइण ऐं जमहूरियत खे अॻिते वधाइण लाइ तयार आहियूं। DGISPR अॻु में बि चई चुको हो त फौज वटि इहो मैंडेट न आहे त सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं सियासी पार्टियुनि में थियण घुरिजनि ऐं इहो उन्हनि जो ई मैंडेट आहे। राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त हाणे इहो पीटीआई जे हथ में आहे त उहा ॻाल्हियूं चाहे थी या न। बानी पीटीआई चवे पियो त हू ॻाल्हियूं न तहरीक हलाइण चाहिनि था। तहरीक इंसाफ अॻवान सलमान अकरम राजा चयो आहे त केपीके हुकूमत खिलाफ़ नाकाम बयानियूं ठाहिण जी कोशिश छॾे ॾियणु घुरिजे। माण्हू ॼाणनि था त केपीके में दहशतगर्दी ऐं बदहाली छो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सलमान अकरम राजा वधीक चयो आहे त हफ़्तो अॻु जिरगे में सूबे जे हर इलाइक़े जा माण्हू शरीक थिया। सभिनीनि जेका ॻाल्हि कई उहा सभिनी जे साम्हूं वाज़े आहे। ICC बांग्लादेश जा T20 मैच भारत खां मुंतकिल करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ICC जो चवणु आहे त बांग्लादेश खे मैचनि लाइ भारत वञणो पवंदो। न वञण जी सूरत में पॉइंटूं विञाइणियूं पवंदियूं। अफ्रीका ऐं वेनेज़ुएला विच में $2 अरब जो तेल जो मुआहिदो तइ थी वियो। 30 खां 50 मिलियन बैरल तेल अमरीका खे फराहम कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त तेल मार्केट अघ ते विकिरो कयो वेंदो। रक़म बि मुंहिंजे कंट्रोल में हूंदी। रक़म अफ्रीका ऐं वेनेज़ुएला जे अवाम लाइ हूंदी। मलीर वेझो तेज़ रफ़्तार कार पोल सां टकराइजी वई। हिकु ॼणो फौत, ॿियो ज़ख़्मी। बहरिया टाउन वेझो रोड हादसो। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिबि फौती नौजवान जी सुञाणप नादिर ऐं ज़ख़्मी जी तारीख़ तौर थी आहे। तंगवाणी में एसयूपी तरफ़ां क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे लाइ रैली ऐं धरणो। एसयूपी कारकुन ऐं शहरियुनि रैली कढी वैन टर्मिनल ते धरणो हयो। अॻवाननि जो चवणु आहे त क़बीलाई तकरारनि में साज़िशी धुरियुनि जा हथ आहिनि। ज़िले कशपोर में अमन बहाल कराए क़बीलाई तकरार ख़त्म कराइण जो मुतालबो।